वाइस प्रालो खबर सिलसिलो जारी खबर शेयर कंदासीं पिराले खां। खैरपुर जी अदालत में प्यार जो पाइणो कंदड़ जोड़ो पिरालो प्रेस क्लब अची तहफ़ुज़ जी अपील कई। कोट बंगलो जे ॻोठ मुसाणी जे जोड़ खैरपुर अदालत में प्यार जो पाइणो करे छॾियो। तलाक याफ़्ता औरत मौसमियत तनवीर ख़ातून अशरफ अली पुट मोहम्मद उजण सां खैरपुर जी अदालत ते प्यार जो पाइणो करे छॾियो। जोड़ो पारां प्रेस क्लब पिरालो पहुची एहतजाजी मुज़ाहिरो कंदे तहफ़ुज़ जी घुर कई। उन मौक़े ते प्यार जो पाइणो कंदड़ औरत साफ़ ई नानो धाईंदे चयो त आउं अॻूणे मुड़ुस खां 2 साल अॻु तलाक वरिती हुई। हींअर मूं शरीयत मोहम्मद मूजिबि निकाह कयो आहे। मुंहिंजा भाइर ऐं मुंहिंजा माइट जान जा वेरी बणी विया आहिनि। मुंहिंजो मुड़ुस ऐं उन जे माइटनि ते कूड़ा केस दाख़िल करे रहिया आहिनि। हिननि एसएसपी खैरपुर DIG सखर खां मुतालबो कयो त असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे, न त ॿी सूरत में एहतजाजी जो दाइरो वधायो वेंदो। वॉइस ऑफ पिराले जे पेज खे लाइक करणु ऐं शेयर करणु न विसारी।